औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 13 अप्रैल 2025 जो ॾींहुं आहे। महिमान अली रज़ा अली साहिबनि खे दावत ॾिनी आहे। अॼु असांजी डिस्कस जो जेको मौज़ू आहे उहो आहे सिंध ते मुआहिदा ऐं केनालनि जी कहाणी। अली रज़ा साहिब तव्हांखे भली कार था चऊं। महिरबानी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अली रज़ा साहिब, इहो जेकी दरियाए सिंध आहे उनजी जेकी कैपेसिटी आहे पाणी खणी हलण जी, उनजे शुरूआत खां वठी करे एंड ताईं उनजा कुझु अंग अखर असां सां शेयर कजो। मोहब्बत जो सलाम। वालेकुम सलाम। एंथ्रोपोलॉजी जो इल्मु आहे उन में हीअ ज़मीन साइंस ॿुधाए थी त हीअ काइनात माना हुनखे 4 अरब साल थिया। सिंधू दरिया जी जेका तारीख़ आहे असांजो दानिश्वर आहे अनवर पीरज़ादो, उहो पंहिंजी किताब में लिखे थो त हीअ 20 करोड़ साल हिनखे सिंधू दरिया खे। सिंधू दरिया जो जेको पाणी आहे उहो हर दौर में उनजो पंहिंजा अंग अखर ईंदा आहिनि। हिकु त उते टेलीमेट्री सिस्टम आहे कोन। बाक़ी मुमताज़ भुट्टो चीफ मिनिस्टर हुयो, उनजो हिकिड़ो इंटरव्यू हो त मां इन अखर बिराज खां 13 लख क्यूसेक पाणी क्रॉस करायो ऐं 2010 में जेका ॿोॾ आई उहो बि तक़रीबन 11 लख खनि क्यूसेक हुयो। पाणी टोड़ी बंदि करणो जेको आहे हुनखे कट ॾेई ऐं हेॾे पाणी जेको आहे जारी करे जीअं मथां सिंधू दरिया जेका हिकिड़ो बैरेज आहे उनखे न डैमेज थिए या उन ते असरु जेको आहे पए। उन में कॾहिं 2 लख क्यूसेक, कॾहिं 5 लख, कॾहिं 7 लख, इहे जेके वॾे में वॾे जेको असांजे जेको आहे हिन फ्लो थींदो आहे। फ्लो थींदो आहे उहे जेके अंग अखर आहिनि इहे वेझड़ जा इहे आहिनि। बाक़ी माज़ीअ में त हू हिकिड़ो वॾो दरिया हो एशिया जो बग़ैर हदुनि जे। बग़ैर हदुनि जो। दरियाए सिंध जी पाणी जे विर्छ जे हवाले सां जेके मुआहिदा थिया आहिनि उहे कॾहिं ऐं कीअं थिया आहिनि? पंजाब जो हुक्मरान हो रणजीत सिंह, उहो कोशिश जी त मां सिंध खे फतह कयां ऐं हुनजी सिंधू दरिया ते बि नज़र हूंदी त इनखे कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे कंट्रोल में आहियूं। 1843 में असांखे अंग्रेज़ फतह कयो। असां हिते जूं तारीख़ूं हूंदियूं जंहिंमें गुर तारीख़ हुई, खिलाफ़त तारीख़ हुई, रेशमी रुमाल तारीख़ हुई, उबेदुल्ला सिंधी। असां हीउ जेको खितो कांग्रेस हुई इहे अंग्रेज़ जे जेको आहे मज़ाहिमत में असांजूं तारीख़ूं ऐं पंजाब हुन सां इतादी हो। उन इताद हुजण जे करे हुन जेके पाणीअ जूं जेके सहूलियतूं खणियूं उहो पंजाब खे ॾियाराईंदियूं हुयूं। 1859 में हुन उते हिकु बैरेज ठाहे हुनखे ॾिनो। जो सिस्टम हलंदो आयो। वरी असांजो हुननि सां 1945 में हिकिड़ो मुआहिदो थियो पंजाब ऐं सिंध में, जंहिंखे वर्ल्ड बैंक असांजी विच में हुई। मुआहिदे में तय थियल उसूल आहे हू मथां इलाइक़ो आहे, असां आहियूं हेठां इलाइक़े में टेल में। उन में तय थियल हो त सिंध जो जेको हिसो आहे ऐं पती आहे उहो 75% आहे। बाक़ी तव्हांजो जेको हिसो आहे उहो 25% आहे। उन खां पोइ जेको दरिया वञे थो उन में शिक आहे त जेको तव्हांजो जड़ जो पाणी बि निकिरे थो मिठो, उन में बि सिंध तव्हां सां भाईचारे कया। उन खां पोइ वरी 47 में पाकिस्तान ठहियो। पाकिस्तान ठहण खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो मुआहिदो थियो सदर अयूब जे दौर में। उहो सिंध तास मुआहिदो थींदो आहे जंहिंमें उहो 1960 में जेको आहे थियो। उन 60 वारे मुआहिदे में सदर अयूब पंहिंजा 3 दरिया विकिरो करे ॾिना इंडिया खे। इन दौर में वञूं तो असां ते लागू थी। सिंध जेका हिकिड़ी सूबाई हैसियत हुई उहा हुननि ख़तमु करे असां डिवीज़न जे सूरत में हली वियासीं। कंट्रोल करण सां ई हुननि असांजे पाणीअ ते बि कंट्रोल कयो ऐं जेके बि हिते बैराज ठाहिया उन्हनि ते हुननि खे हुननि जो पंहिंजो
प्रोफेसर आहे लाहौर जो प्रोफेसर अज़ीज़ अहमद, उन जो किताबु आहे। उन में लिखे थो त हुननि उते खोड़ बैराजनि ते गैर सिंधी खे ज़मीनूं अलाटमेंट थियूं, हुननि जे जेको आहे माण्हुनि खे उते असांजी जेको आहे ज़मीनूं थियूं। अहिड़े नमूने सां हुननि असांजे पाणीअ ते बि जेको आहे कंट्रोल करणु शुरू करे ॾिनो। हाणे हिननि 3 बैराज ख़बर आहे, उन वटि भुटो साहिबु वज़ीर ख़ारजा, उहे जेके 3 बैराज आहिनि उन्हनि जा नाला कहिड़ा आहिनि? उन में हुन जा नाला आहिनि चनाब आहे, रावी आहे जेको लाहौर खां अचे थो, बयास आहे। इहे 3 दरिया हुननि हुनखे खपाए ॾिना, जंहिंमें हुननि खां पैसा वरिता। पैसा हुननि वठी ऐं पोइ वरी हुननि वरी ॿियो कर्ज़ खणी ऐं पोइ हिननि वरी इहे 3 वरी हिकिड़ा सिंधूअ ते हिननि वरी ठाहिराया जेको आहे डैम्स, जंहिंमें तरबेला, मंगला ऐं चश्मा जेको आहे। अच्छा, जेके इंडिया खे हुननि 3 कैनाल ॾिना, उहो विरासत जे हिसाब सां हुननि खे आया या हिननि जा ज़ाती पंहिंजा हुया, हिननि उहो पैसनि ते खपाए ॾिना? विरासत थी वई ऐं हिननि सां वॾो जेको मसइलो हो त हेडवाल हुन जा जीअं आहे रावी अचे पियो। अच्छा अच्छा, इहो होॾो उतां जो जेको पंजाब खां थींदो, जेको होॾो वारो पंजाब आहे उहो थींदो अचे जेको आहे हेॾा वारे पंजाब में इहो लाहौर क्रॉस करे अचे सिंधूअ में पहुतो। सियासतदान हुयो कोन, हुनखे सोचियो बि कोन। हीउ असांजो आहे हिकिड़ो उर्दूअ जो हिकिड़ो दानिश्वर आहे ज़फ़र अब्बास जी, उन लिखियो आहे या इंटरव्यू में चवंदो आहे त हीउ जेको वाटर आहे, पाणी आहे, उहो तव्हांजे जेके मिडिल ईस्ट जा तेल जा ज़ख़ीरा उन खां वधीक क़ीमती आहे, इन खां वधीक क़ीमती आहे। सिंधूअ ते 3 जेको आहे हुन पंहिंजा डैम ठाहिया। हाणे डैम ठाहिण सां हुन में कंहिंमें 6 मिलियन फुट पाणी घटि थींदो आहे, कंहिंमें 7 मिलियन पाणी फुट घटि थींदो आहे। 1 मिलियन फुट जेको पाणी हूंदो आहे न, उहो तव्हांजी घटि में घटि 10 लख एकड़ जेको आहे ज़मीन आबाद थी। सिंधू दरिया ते उन में परेज़ मुशरफ वठी या अॼु ताईं 6 कैनाल जिते हिकिड़ी जिदोजहद हले थी, उहे हुन ते वरी अॾावत शुरू कयो। इन खां अॻु में हुननि जा खोड़ 17 कैनाल आहे, 11 हिकिड़ा आहिनि कैनाल ऐं 9 ॿिए ठाहिया अथनि ऐं वरी हे 6 कैनाल हे हाणे वरी नए सर जेको आहे उहो तरतीब ॾियनि था। टोटली हिन वक़्तु इन्हनि सभिनी खे मिलाए हुननि जा 42 कैनाल थींदा दरिया सिंध ते, ऐं कुझु वरी हुननि जो पंहिंजा 2 दरिया आहिनि, उहे हुननि जी कैपेसिटी असांजी जेका नारा कैनाल आहे न उन खां थोरी ॿीणी आहे। टियों जेको मुआइदो थियो आहे उहो वरी थियो आहे 91 में जाम सादिक सिंध जो वज़ीर आला, हिकिड़ी सीट हुई हुनखे सिंध जो वज़ीर आला थी वियो ऐं हुनजी का एॾी ताक़तवर पोज़ीशन कोन हूंदी। पंजाब हुनखे आंदो, 91 में हुन असांजा वरी मुआइदो थियो। उन में 55 मिलियन फुट पंजाब खे हुननि पाणी जेको आहे ॾियारायो, 44 मिलियन फुट जेको आहे सिंध खे जेको आहे हुननि पाणी। हाणे जेको मौजूदु आहे उन में वरी उन जेको पाणी असांखे मिलियो उहो बि कट सट करे हिकिड़ो, बाक़ी हिकिड़ो जेको असां सां बि इंसाफ़ कोन थियो। कट सट खां बाद बि जेको पाणी मिले थो उहो केतिरो आहे हुनजो? असांजे जेके शेयर में आयो आहे 44 मिलियन फुट ऐं अमलन जेको असांजे फ्लो करे थो उहो केतिरो? हाणे माली पाणी ईअं आहे त हिन वक़्तु अॼु जेका सूरत हाल अपडेट करे वठिजे त हुन जा पंहिंजा उर्दू चैनल ई चवनि था त हिन वक़्तु जेका पाणीअ जी खोट आहे 1 सदीअ जे रिकॉर्ड खोट में आहे। सिंधूअ में हिन वक़्तु रेत आहे, वारी आहे, कारो डुबार आहे ऐं भयानक हिकिड़ी सूरत हाल आहे। अली रज़ा साहब, अॼुकल्ह हिकिड़ो करंट इशू हले पियो, यकीनन असांजे डिबेट जो हिकिड़ो हिसो आहे। इहे जेके 6 कैनाल आहिनि जेके दरिया सिंध ते क़ाइमु करण जी रिथाऊं पेश कयूं वञनि थियूं, त उन्हनि जे पुठियां छा कहाणी ऐं तारीख़ जो जेको पसे पर्दा आहे? कहाणी इहा ई आहे त ही पहिरियों हिननि जिदोजहद कई त असां हिन ते कालाबाग डैम ठाही। कालाबाग डैम लॻभॻि हेॾो मियांवाली जेको
पंजाब जो जेको ज़िलो आहे ऐं होॾो हुनखे मिले थो वञी सरहद जो हिसो नौशहरा डिस्ट्रिक्ट आहे उहो हुन सां गॾिजे थो। पोइ पठाणनि जो वली खान वारनि जो इतराज़ इहो त जेकॾहिं इहे जाबलू पटे ते आहिनि, जेकॾहिं कॾहिं ज़लज़लो आयो या डेम फाटो त असां ॿुॾींदासीं, असां हिनखे ठाहींदासीं। असां जूं बलोचिस्तान असेंबली, सिंध असेंबली, सरहद असेंबली ऐं हिते जे जिदोजहद तारीख़ी जिदोजहद जंहिंमें कॉम्प्रेस आहे, साईं जेम्स हो, रसूल भाई परी जो हुयो ऐं हिकिड़ो गॾियल अलायंस हुयो, उन तहत जेको आहे असां जिदोजहद कईसीं। ऐं हुन में जंहिंमें आख़िरी जेको हुयो उहो असांजो धरणो हुयो, जंहिंमें कमू शहीद बेनज़ीर साहिबु आई, इमदाद मोहम्मद शाह हुयो, बशीर कुरैशी हुयो, अब्दुल वाहिद हारिसर हुयो, सिंधी क़ौम उते घटि में घटि 30-35 लख माण्हू कटिया बॉर्डर ते। उन खां पोइ हुननि बि महसूसु कयो ऐं हुन ते वितरा थी विया। हुननि ॿी हिकिड़ी अटकल कई त हाणे छो न भला हिननि खे उहा केनाल ठाहिनि। पोइ थल केनाल जेको आहे हुननि ठाहिणु शुरू कयो परवेज़ मुशर्रफ। उन थल केनाल में असां सां पीपुल्स पार्टी बि उन पुराणे दौर में हुई, अपोज़िशन में हुई ऐं निसार कोड़ो उन थल केनाल जेका जिदोजहद जी उन सदर हुयो। परवेज़ मुशर्रफ हुनखे कमु कयो त भला हेॾो जेकॾहिं न ठहियो डेम त असां हेॾो जेको आहे केनाल ठाहे ऐं हिननि खे असां पंहिंजी जेको आहे ज़मीन आबाद कयूं। विरहाङे खां अॻु में पंजाब टोटली जेका ज़मीन आबाद कंदो 2 करोड़, मौजूदा जेका ज़मीन हू आबाद करे थो इन पाणीअ ते उहो 4.5 करोड़ ऐं असांजी विरहाङे खां अॻु में ज़मीन आबाद थींदी 1 करोड़ ऐं 70 लख एकड़। हाणे उहा वञी असांजी ज़मीन 70 लख एकड़ ते वञी बीठी आहे। उन जो सबबु इहो त हुननि ते केनाल ठाहिया, डेम ठाहिया, पाणी सिंधूअ जो घटिजो वियो, असांजी जेका आबादी आहे उहा असांजी मुतासिर थी ऐं उहा घटिजी वेंदी। हाणे उन ते हुननि थल केनाल फेज़ 1 बि ठाहियो, हाणे फेज़ 2 बि ठाहिनि था। मौजूद उनखे थोरो उनखे तरीक़े सम्झो त ही ग्रीन पाकिस्तान हिकिड़ो इदारो ठाहियो आहे। हाणे उन में हुननि जी कोशिशि इहा आहे त इहे जेके चोलिस्तान हुननि जो आहे उते हुनखे चइबो आहे रुई, असांजो थल आहे। उन जूं घटि में घटि उहा ज़मीन आहे 64 लख एकड़ ऐं थल केनाल उहो बि उते हुनखे ठाहिणु हुन शुरू कया। सियासतदान साईं ज़ैन शाह बि उते वियो, असांजी सिंध टीवी वारा बि टीम मोकिली, टाइम्स न्यूज़ वारनि पंहिंजी टीम मोकिली, उहो उतां सर्वे करे असांखे स्क्रीन जे थ्रू ॾेखारनि पिया त भाई हिते कमु शुरू थिए थो। 2.5-3 लख हुननि जदीद फार्मिंग में हुननि पंहिंजी ज़मीन बि उते आबाद कई आहे। हिकिड़ी ऑफिस आहे, उहा ज़मीन हो ॾियनि था 20 सालनि जे लाइ त तव्हांखे लीज़ ते था ॾियूं, 1000 एकड़ अलाटमेंट था कनि, 2 करोड़ हो डिपॉज़िट ते वठनि। पिंडीअ में हुननि जी ऑफिस आहे, उते हुन सां चीन हिकिड़ो सहकारी आहे ऐं जदीद तरीक़े सां हुनखे आबाद था कनि। हिकिड़ो प्रोग्राम कंदो आहे जनरल शोएब नालो आहे, उहो चए पियो त इन में मुंहिंजी बि घटि में घटि 1000 एकड़ जेको आहे मूंखे बि मिलियल आहे। हाणे हुन जो तरीक़ो आहे त जेको वठे उहो असां हुनखे 20 साल जे लाइ लीज़ ते ॾींदासीं ऐं पोइ असां हुनखे 2 करोड़ असां हुन डिपार्टमेंट रखंदासीं ऐं उहो पोइ तव्हांखे वधाए बि ॾेई सघूं। हाणे उन जे लाइ खपे पाणी। हाणे हितां इहे हिकिड़ा केनाल कढनि था। हाणे केनालनि ते हुननि जो कमु हिकिड़ी हेवी मशीनरी आणे उते हुननि पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे। हाणे अॻु में ई जॾहिं हुननि जा 42 केनाल हिन ते जेके कुझु पंहिंजा हुनजा दरिया आहिनि, सिंधू दरिया ते ऐं कुझु डेम हुन जा ठहियल आहिनि, उहे हुननि जा अॼु बि हुन केनाल पाणी खणनि था। जेके साउथ पंजाब जा जेके आहिनि उहे असांखे विचो ॼाराए मोकिलनि था। ॿियो केनाल ॾियनि था हुन खां चश्मा खां हुनखे कशी केनाल सॾिबो आहे। जे 2 ज़िलनि खे आबाद करे पोइ ईंदो बलोचिस्तान। बलोचिस्तान जे लॻभॻि 100 किलोमीटर जी ज़मीन खे बि आबाद कोन कंदो, कुझु उन्हनि खे राज़ी कंदो। बाक़ी हुननि जी जेका ज़मीन आहे उहा तक़रीबन उहा राजनपुर खां जेको डिस्ट्रिक्ट आहे उते हुन जा बि 1 लख एकड़ हू पंहिंजी हुनखे कशी केनाल आबाद कंदा। टियों हिननि वरी चयो त तव्हांखे 2 केनाल ॾींदासीं, हिकिड़ो ॾींदासीं हिन खां गुॾो जेको घोटकी हले थो
ऐं ॿियो तव्हांखे केॾा ॾींदासीं हेॾे हिन खां ठटे खां जेको सिजावर मों जेको आहे विकिणंदो हुयो ठटो ऐं कुझु कराचीअ खे जेको आहे पाणी ॾींदोसीं। हाणे उहो अमली सूरत में कोन आयो ऐं हुनजो कशी केनाल जो कमु ईअं थोरो मुख़्तसर उहो बि अमली तौर उहो हिकिड़ो वहे कोन थो। हिकिड़ो वरी केनाल हो वरी ॾियनि था हुनखे हितां हुनखे सिंधूअ मां हीउ जेको मौजूदा सरहद आहे KPK खे उतां हिकिड़ो केनाल ॾियनि था। इहा आहे जेको आहे सो मुख़्तसर शान केनालनि जी कहाणी।